लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में हिकु भेरो ॿीहर भलेकार असां जूं ॻाल्हियूं पाठ शहर जे जनाब फैज़ सिद्दीकी सां जारी आहिनि। फैज़, तव्हां हैदराबाद रहिया आहियो। जी। हाणे हैदराबाद में हिकिड़ा सॼे मुल्क में हिकिड़ा ख़ासि वाक़िया थिया आहिनि, उन्हनि में तव्हांखे भुट्टे साहिब जी फांसी यादि आहे? मां चौथे दर्जे जो इम्तिहान ॾिनो हो 1979 में, त मूंखे यादि आहे त 1 अप्रैल 1979 मुंहिंजो वॾो मामू यानी आमिर लतीफ़ सिद्दीकी असांजो, उनजो ॾाॾो, उहो असांजे पार्टी जी हिकिड़ी मुअज़्ज़ज़ शख़्स थी, उनजो इंतकालु थियो। त टीजे ते वेठा हुआसीं, जेको मूंखे यादि पवे थो त कंहिं अची चयो त बाबा ख़बर पई आहे भुट्टे साहिब खे फांसी ॾेई छॾी। ऐं पोइ वरी ख़बरूं बि हलियूं, कंहिं रेडियो ते ॿुधियूं। उन खां पोइ हिकिड़ो मायूसी ऐं हिकिड़ो जो हुयो वरी। हलो, पोइ 79 खां पोइ हिकिड़ो वॾो वाक़ियो थियो आहे 81 जी हाईजेकिंग। हा, यादि आहे? बिल्कुलु। उन में छा तव्हांखे यादि आहे? इहो ॿुधोसीं पिए त भई जहाज़ अगवा थियो आहे PI जो काबुल में, ऐं मुर्तज़ा भुट्टे करायो आहे। ऐं मार्शल लॉ जूं जेके सख़्तियूं हुयूं न, उहे त हाणे उन ज़माने में का मीडिया त हुई कान, सोशल मीडिया या छा प्रिंट मीडिया ते सियासतदाननि जूं त ख़बरूं असां कॾहिं ॾिसंदे शकिल ई कोन ॾिसंदा हुआसीं उहे। पर फांसियूं, कोड़ा, इन्हनि जूं ख़बरूं हूंदियूं, या वरी अफ़गानिस्तान ऐं या जेका जंग लॻी वई आहे ईरान इराक जी जंग, त अहिड़ो को। पर माण्हुनि में हिकिड़ो जेको जॾहिं ॾिसां उन दौर खे यादि था कयूं न, त माण्हुनि में हिकिड़ो अजीब क़िस्म जो गुस्सो हुयो। मां हिकिड़ो मिसाल थो ॿुधायां। उन गुस्से जा बुनियाद कहिड़ा हूंदा? ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी फांसी। अच्छा। जंहिं तरीक़े सां उन खां पोइ जेका मार्शल लॉ जी जेका सख़्तियूं आम माण्हुनि ते, जो तव्हां 5 ॼणा होटल ते वेही चांहि न पी सघो, को इज्तिमा न करे सघो, ऐं लिकी छुपी ॻाल्हायो, वाह ॿुधी न वठे, ख़बर न पए, इन लेवल ताईं माण्हुनि खे एॾो रखियो वियो। मूंखे यादि आहे असां स्कूल में पढ़ंदा हुआसीं त इंट्रा जेके गेम्स थींदियूं आहिनि स्कूलनि जूं, त हॉकीअ जी टीम में मूंखे बि शामिलु कयनि। सो मैट्रिक में पढ़ंदा हुआसीं, 84 जी ॻाल्हि आहे। सो हितां वियासीं दादूअ, सभिनी खे हिकिड़ी हॉकी। त असांखे उस्ताद पंहिंजे जॾहिं महिल असां शुरूआती चई बाबा इहो परे परे हलो, जो त 5 माण्हुनि खां मथे बंदिश आहे। हाणे इन क़िस्म जो हिकिड़ो आज़ादु मुल्क में असां जहिड़ो कर उहे वियासीं, ग़ैर महफ़ूज़, ऐं असांखे को बि हक़ु न हो। त उहे सख़्तियूं, ऐं पोइ वरी उहे जेको MRD जी तहरीक दादू में हली। हा, मां 9 दर्जे में पढ़ंदो हुउसि, पोइ तहरीक हली, ऐं माण्हुनि वटां ख़बरूं पवंदियूं। ज़ाहिर आहे मीडिया त असां एतिरो अख़बारूं बि घटि ईंदियूं हुयूं। तव्हां BBC ॿुधी? BBC ॿुधंदा हुआसीं, बाबा ॿुधंदो, ॿिया माइट ॿुधंदा, त असांखे बि शौक़ु थियो। पोइ उन BBC जे ज़रिए ख़बर पवंदी त केतिरा माण्हू, केतिरो क़त्लेआम थियो आहे। दादू शहर में जनरल ज़ियाउल हक़ आयो, उन सां जेको हशर थियो, मां हाणे दोहिराइणु नथो चाहियां, पर छा थियो? हुनखे दुनिया खे ॾेखारण जे लाइ दादू शहर में आयो। माण्हुनि ॿुधायो त हीअं थियो? हा, माना हुनखे साईं मुग़ल साहब त ॿुधाए पियो, हिकिड़ो दफ़ो हुन कचहरी थी, त उन त इहो ॿुधायो त उन ॾींहुं ज़ियाउल हक़ तक़रीबन मारिजी चुको हुजे हा। साईं मुग़ल साहब केरु आहे? साईं GN मुग़ल, साईं सीनियर साहब। त उन सां जीअं असां पाण में कचहरी कंदा, त उन ॿुधायो त पुलिस त चुप थी वई, पर ठीकु आहे, ज़ियाउल हक़ जे सफ़ा ॻिथड़नि ताईं माण्हू पहुची विया, रुॻो गोली हणण जी देरि हुई, ऐं उघड़ूं बि हुनखे ॾेखारियनि, गोॾ पाए, माना एतिरो, माना हू माण्हू एतिरो तपियल हुया, एतिरो हुननि में गुस्सो, एतिरो हुननि में ताव हुयो, जो जेकॾहिं वाक़ई हुननि खे पोइ त वरी अंधाधुंध जेका शेलिंग थी, ऐं पोइ ज़ियाउल हक़ निकिरी वियो। पर मतिलबु इहो हिकिड़ो प्रेसिडेंट थी वञे हा पाकिस्तान जी तारीख़ जो, त मॉब में हिकिड़ो फ़ौजी सदर मारिजी वञे, मिसाल जे तौर ते। 83 जी तहरीक जो ॿियो छा यादि अथव? साईं सकरेट जो क़त्लेआम,
नवाब शाह में पुनल खान चांडियो, हा उन ऐं हेॾे ख़ैरपुर नाथन शाह 7 माण्हू जेके मरी विया। 7 माण्हू जेके मरी विया। त इहे त ख़बरूं पवंदियूं न, माण्हू ईंदा वेंदा हुआ अॻे थोरो घणो कमकार लाइ त ॿुधाईंदा हुआ होटल ते ॿियनि हंधनि ते त भा फलाणे हंधि हेतिरा माण्हू मरी विया आहिनि, फलाणे हंधि हीउ थियो आहे, फलाणे हंधि हू थियो आहे। ऐं उनखां पोइ धाड़ियल कल्चर जेको अची वियो, जेको उन दौर में शुरू थियो, पर हू चांडियो हिकिड़ो किरदारु हो, उनखे प्रोमोट कयो वियो बाक़ाइदा। पोइ तव्हां MRD जी ख़बरुनि सां गॾु धाड़ेलनि जूं ख़बरूं बि ॿुधणु शुरू धाड़ियल जूं ख़बरूं, पर हू चांडियो त हाणे सीता विलेज जेका जेको निकितो न उते हो, असांजे ॻोठ खां 2-3 किलोमीटर हो। उहो असांजे ॻोठ बि ईंदो हो। तव्हां ॾिठो? न मां न ॾिठो, पर ख़बर पवंदी त आयो आहे, उहो सौदो सुल्फ वठण जे लाइ काई ज़रूरत पई दुकान तां, पोइ पुलिस वारे उन दुकान खे मोचड़ा हणंदा। हाणे इहो त हुयो, हू निकिरी वेंदो। ऐं पोइ जॾहिं वरी धणियुनि चाहियो त हाणे हिनखे प्यालो करिणो आहे, इन जो ज़िक्र त वरी पोइ जनरल जहादात पंहिंजे किताब में लिखियो आहे। हुन त पंहिंजी हिकिड़ी तारीफ़ कई आहे त भई जॾहिं मां आयुसि हालतूं ख़राबु हूं, मूं अची अमन अमान ते कंट्रोल कयो ऐं परू चांडियो जो ज़िक्र कयो अथई त मुंहिंजे दौर में हिकिड़ो वॾो धाड़ेल मारिजी वियो, पर ईअं हुयो कोन। हुनखे ॾेखारिणो त बाबा हाणे थोरो कारकर्दगी ॾेखारणी आहे, हिनखे हाणे चलतो कयोसि। इहो मतिलबु सिंध सां इहो थींदो रहियो। पोइ 85 में जूणे जो साहिबु यादि आहे? साईं इहा तहरीक जॾहिं पंहिंजो ज़ोर पकड़ियो न, उनखां पोइ असां जॾहिं पके शऊर में आयासीं, पढ़ियोसीं अख़बारी कालमनि जे ज़रिए, त जनरल ज़िया खे त मिड़ी प्रेशर पियो त भई हाणे थोरो मामले खे ॿिए तरफ़ वठी वञिजे। सो पहिरीं त हुन हिकिड़ो रेफरेंडम करायो 84 में। उहो रेफरेंडम जो लफ़्ज़ मुंहिंजे लाइ हिकिड़ो नओं हुयो। ॿाहिरि असां ॿहिराड़ीअ पढ़ंदा न, अंग्रेज़ी त असांजी एॾी का या त पोइ प्रोफेशनल लाइफ में अॼु सुधारे थी, त पोइ ख़बर पई त हिकिड़ो मिड़ई हिकिड़ी हराम पाई रखियलु आहे। उन खां पोइ गैर जमायती इलेक्शन थियूं। हाणे सियासी जमायतुनि त बाइकाट कयो हो। सो हिकिड़ा गैर मरूफ़ माण्हू चूंडिजी आया। मतिलबु असांजे जेको दादूअ जो पर्टिकुलर हल्को हुयो, उतां हाजी महमद बग जमाली बीठो, रफ़ीक जमाली साहब जो वालिद ज़िया तहरीक जो साईं जन मेंबर हुया, इहो मां तव्हांखे ॿुधायां। पोइ बाद में उहा पीपुल्स पार्टी में अची वियो ऐं जेको कुझु हाणे रिकॉर्ड आहे। मतिलबु मां को उहो हाराए वियो, उन वरी हारायो वरी कंहिंखां जेकोबाद जो पंवर, छाकाणि त पंवर मतिलबु हुयो। हाणे उते वरी पोइ इहो जेको वोटनि वारो सिस्टम न, उहो बिरादरीअ में बटिजी वियो। पोइ बिरादरियुनि हिक ॿिए सां ठाह कयो त पंवर साहब जो नालो छा हो? ख़ैर मोहम्मद पंवर। मीर मंज़ूर पंवर जेको जेकोबाद जो वज़ीर बि रहियो, उनजो सोहरो हो ऐं उनजो मामो हो। अच्छा। उन जेकोबाद मां अची दादू वारे खे हाराए वियो। त पंवरनि जी बिरादरी जे करे। ऐं ॿियो इहो त माण्हुनि बदिलो वरितो पियो त खणंदो मशहूरु हो, ज़िया तहरीक जो मेंबर हो, त उन करे उनखे हाराइणो हो। जीअं मीर अली अहमद ख़ान टालपुर हाराए वियो, अहिड़ा ॿिया जेके माण्हू हुया। सो उहा इलेक्शन थी। हिकिड़े ॾींहुं टीवीअ ते ॾिठुमि त बाबा ढुगे कद जो माण्हू पंहिंजे ठेठि सिंधी अंदाज़ में माना हलफ़ पे खईं उर्दूअ में। उनजो नालो महमद ख़ान जो। हाणे मुंहिंजे लाइ तजसुस इहो हो त वज़ीर आज़म जेको आहे इहो कसम कीअं खणंदो आहे। क़ुर जो कसम खणंदो, अलाह जो कसम खणंदो, ज़ाल जो कसम खणंदो, बचनि जो कसम खणंदो। सो उहो मूंखे शौक़ु हो। मथो मैट्रिक जो मुंहिंजो इम्तिहान थियण वारो हो, त छॾे करे मां उहो लाइव PTV ते आयो। बाद में त जेको वरी पोइ पढ़ियोसीं त हू त हुन जेके कम कया हुन ज़िया कयो, दिमाग़ु घुमाए छॾियो। बहरहाल कुझु बि हुयो, जमहूरियत बहाल थी ऐं सियासी सरगर्मियुनि तां पाबंदी हटाई। तव्हांखे ख़बर आहे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जलावतनी ख़तमु करे पाकिस्तान 86 में आई। पलीअ साहब वारा उन दौर में आज़ादु थिया, उहे बि जलसा कंदा हुआ। दादू आयो, मां हुन में जलसे में हुयुसि। त इन्हनि माण्हुनि खे अॻु असां कॾहिं न ॿुधो, पर पोइ हिन जमहूरियत जे अचण जे करे हिकिड़ो त फ़ाइदो इहो थियो त हिकिड़ी सख़्ती मार्शल लॉ जी ख़तमु थी ऐं जलसा जुलूस सभु थियण लॻा। ऐं न पर इन खां अवल त जूणे जे हिसाब खे लाइ बि छॾियो न।
साईं पोइ हाणे ज़ियाउल जे लाइ त बर्दाश्त लाइक़ु न रहियो न। माना इरशाद अहमद हक़ानी जो कालम पढ़ियुमि त महमद ख़ान जूणेजे खे ज़ियाउल हक़ सुबुह जो 21 मार्च ते 85 ते चई त जूनियर साहब मुबारक हो, आज शाम आप वज़ारत उज़्मा का हलफ उठा रहे हैं। इहो थियो 21 मार्च हा सुबुह 85। ऐं जूणे जो हुनखे तो जवाबु ॾिए त वो तो ठीक है लेकिन ये बताए मार्शल कब ख़तमु करेंगे। त ज़ियाउल हक़ हको बको थी वियो ऐं हुनखे पोइ पंहिंजी रिवायती जेका फिकी मुस्कुराहट सां वरी हुनखे चई त वो तो फिर आप पर है, आप जैसा करेंगे। ऐं वज़ारत उज़्मा जे हलफ़ खणण खां पोइ हुन जेको ख़िताबु कयो आहे उन में चई त मार्शल और जमहूरियत एक साथ नहीं चल सकते, इस साल के आख़िर तक मार्शल ख़त्म हो जाएगा। उहा 9 बजे जे ख़बरनामे में सेंसर थी वई। अच्छा, पाकिस्तानी टीवी ते बि न आई। सेक्रेटरी इतलात जनरल मुजीब रहमान, लेफ्ट हैंड ऑफ जनरल ज़िया, 10 बजे ताईं सर हुन सर्विसिस चयनि त बाबा GH खे रिपोर्ट कर ऐं यू आर नो मोर सेक्रेटरी इतलात, जेको पहिरियों वॾो धचको हो जनरल ज़िया खे। अच्छा, महमद ख़ान जूणे जे वरी उनखे लाहे छॾियो, मतिलबु चेंज करे छॾी पंहिंजा पावर्स एज़ अ चीफ एग्ज़ीक्यूटिव। त इहा मुंहिंजी ख़बर न ॾिनी अथई, नंबर न ॾिनी अथई। ऐं पोइ वरी 88 में जेको जॾहिं हुन जनीवा मुज़ाकरात थिया अप्रैल में 20 अप्रैल त मार्च में हुन ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कराई जंहिंमें बीबी साहिबा खे असां पहिरियों दफ़ो टीवीअ ते ॾिठो। न सिर्फ़ु बीबी साहिबा पर जेके ॿिया सियासी क़ाइद हुया, मरहूम गौस बख्श बिज़न जो, पलियो साहब अवामी नेशनल पार्टी खे रिप्रेज़ेंट कयो, असगर ख़ान रईस, वॾो ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान जतोई, सरदार शेरबाज़ मज़ारी, महराज मोहम्मद ख़ान, इहे हाणे त हिन दुनिया में न आहिनि। पर इन्हनि जे लाइ वली ख़ान बीमारीअ सबबु न आयो ऐं साईं रसूल बख्श पली जो अवामी नेशनल पार्टी जो सेक्रेटरी जनरल, त उन रिप्रेज़ेंट कयो पंहिंजी पार्टीअ खे। सो उहा हुन ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कराई, उन में सभिनी खे पंहिंजे हिकिड़े सेम पेज ते सियासी धुरियुनि खे आंदई। इहा हुनजी वॾी कामयाबी। उन में बीबी साहिबा बि शरीक थी ॿिया सियासी जमायतूं, ऐं पोइ हुन उहो जनीवा ते ज़ियाउल हक़ न पिए चाहियो त कोई मतिलबु मामिलो हल थिए। पोइ ओझड़ी कैंप वारो मथो वाक़ियो थियो, उन ते बि जेका कमेटी वेठी उन में चयो थो वञे त हुनखे कुझु सख़्तु क़दम खणणा हुया। पर ज़ाहिर आहे त हाणे हुन वटि पावर्स 58 वारो जेको हुयो उहा तलवार लटकियल ई। ओझड़ी कैंप छा हुई? ओझड़ी कैंप पिंडीअ में आहे। मां हिकिड़ो दफ़ो उतो छोला खाधा, 1995 जी ॻाल्हि आहे, उहा ख़बर पई त ओझड़ी कैंप आहे, जंहिंजो नालो हाणे फैज़ाबाद चयो थो वञे, पर उते हिकिड़ी पर्टिकुलर हिकिड़ी एरिया आहे जेके ओझड़ी कैंप चयो वेंदो आहे। उते ओचितो इहे ब्लास्ट थियणु शुरू थिया। हाणे सॼो ॾींहुं त ख़बरूं राति जो ॾिठोसीं त उन में जेको साबिक़ वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी, उनजो पीउ ख़ाक़ान अब्बासी, उन वटि वफ़ाक़ी वज़ीर हो, उहो मारिजी वियो। उनजे घर ते ब्लास्ट मतिलबु मिज़ाइल किरियो। ऐं पोइ महमद ख़ान जूणे जो पाण अची टीवीअ ते ऐलान कयो त हिनजी मुकमल शफ़ाफ़ तहक़ीक़ात थींदी ऐं ज़िमेदारनि ख़िलाफ़ु क़दम खयो वेंदो। उहे ज़िमेदार केरु हा, नाला नथा खणूं, पर सॼी दुनिया खे ख़बर आहे। हाणे उन टीवीअ पर पोइ जनरल ज़िया खे इहा ॻाल्हि ॾुखी अल्टीमेटली पोइ हुन उहा असेंबली डिज़ॉल्व कई। कॾहिं? 29 मई 1988 ते। राति जो ख़बरनामो जीअं ॿुधंदा हुआसीं उन ज़माने में, ख़बर पई त जूणे जो साहिबु लही वियो आहे। जूणे जो साहिबु मुल्क खां ॿाहिरि हो, इहो लही चुको हो, माना पाकिस्तान पहुची वियो हो। जीअं पहुतो त हुनखे चवनि त हिज़ एक्सीलेंसी यू आर नो मोर प्राइम मिनिस्टर। अच्छा, उन खां पोइ त वरी इहे वाक़िया थिया त ज़ियाउल हक़ मरी वियो। पोइ वरी न हाणे इहो थियो कहिड़ो महीनो? 88 मई में जूणे जो साहिबु वियो। वरी अगस्त में ज़ियाउल हक़ जो। हा, पर इन दौरान सिंध में ॾाढा 2-3 वाक़िया थिया। हिकिड़ो सिंध क़ौमी इतिहाद ठहियो, मई जो महीनो हो, तव्हांखे यादि हो। सिंधी अवाम जो क़ौमी इतिहाद हो। पहिरीं सिंधी अवाम जो क़ौमी इतिहाद। पोइ पलीअ साहिब जी साईंअ सां मुलाक़ात थिए थी,
साईं जी एम सैद सां, ऐं पोइ वरी इतफ़ाक़ तो थिए त हिकिड़ो ब्रॉड बेस्ड हिकिड़ो अलायंस सिंधी बदिरां सिंध हुजे। हा, सिंध क़ौमी इतिहाद थियो, उनजो सन में इजलास थियो। असांखे त ॻाल्हि अख़बारुनि जे ज़रिए ई ख़बर पवंदी हुई। उहो थियो त हिकिड़ो उत्साह पैदा थियो त भई सुठी ॻाल्हि आहे, हिकिड़ा नेशनलिस्ट जमा थिया आहिनि। ऐं उन में 2-3 शख़्सियतूं अहिड़ियूं हुयूं जेके मूंखे पाण हुन तां 20 साल जो साईं मूंखे पॉलिटिकली बि थोरो शौक़ु हूंदो त 2-3 अहिड़ियूं शख़्सियतूं हुयूं जिन जेके ज़ियाउल जूं तमामु हामी हुयूं। माना ज़ियाउल जी काबीना में रहियूं, महमूद हारून, इलाही बख़्सूमरो। सो इहो 20 मई 1988 जी ॻाल्हि आहे। 22 मई ते हैदराबाद में सिंध क़ौमी इतिहाद जे प्लेटफॉर्म तां जलसो थियो, असां बि उन में वियासीं। 29 मई ते महमद ख़ान जुनैदी जी हुकूमत ख़तमु थी, ऐं 30 मई ते ज़ियाउल क़ौम खे ख़िताब करे माना ॿुधाइणु चाहियो त मूं छो हुकूमत बरतरफ़ कई, जेके हुनजा सबब ॿुधाई पिए। त उन में मूंखे यादि आहे त चई सिंध अलहदगी पसंदि उहा घड़ बन चुका आहे। ऐं सिंध में जनरल रहीम खे क़ाइम मक़ाम गवर्नर मुक़ररु कई, जनरल रहीमुद्दीन। जनरल रहीमुद्दीन, जेको उन खां पहिरीं मार्शल दौर में बलोचिस्तान जो गवर्नर रहियो, समदीप हुयो शायदि ज़ियाउल जो। पोइ इहो समदी माना सेण, असां वरी उर्दू इन्फ्लुएंस आहे त उहो सेण चइजे, पको लफ़्ज़ तव्हां इस्तेमालु कयो आहे ज़बरदस्त। उन अचणु शर्त माना वठी इंतिज़ामी तब्दीलियूं कुझु अहिड़ियूं कयूं जंहिंमें होम सेक्रेटरी चेंज करे छॾियईं, सिंध कराची पुलिस खे सिंध पुलिस खां अलॻि करे छॾियईं। पर इन दौरान सिंध में लिसानी फ़साद बि शुरू थी विया। हैदराबाद बल्दिया जे साम्हूं हिकिड़ी रैली निकिती, पोइ हुन ते कंहिं फायरिंग कई, अॼु ताईं उहो मामो बनियलु आहे। ऐं पोइ कर्फ्यू लॻी वियो। फायरिंग में छा थियो? फायरिंग में भगदड़ थी, का मौत मारी न थी, पर इंतिज़ामिया कर्फ्यू हणी छॾियो। न पर इहो उहो बल्दिया वारो वाक़ियो आहे जंहिंमें आफ़ताब शेख ज़ख़्मी थियो। आफ़ताब शेख वरी महीने खां पोइ। अच्छा। हाणे इन दौरान वरी हिकिड़ी ॿियो सीन थियो जेको मां वटि कुझु रिकॉर्ड पियो आहे, कंहिं वक़्तु आउं सोशल मीडिया ते शेयर कंदुसि। इहो लिसानी फ़साद खां पोइ अल्ताफ़ हुसैन जी ऐं साईं जी एम सैदी पाण में मुलाक़ात थिए थी, ऐं इहो चयो वियो त भाई ग़लतफ़हमी थी आहे, ऐं हालतूं वरी नॉर्मल थी वियूं। हालतूं नॉर्मल थियूं। नज़रे ज़रूरत हो या नज़रे मुफ़ाहिमत? सर हाणे मां सम्झां थो त नज़रिया ज़रूरत हुयो, छाकाणि त फ़साद ॿिन्ही धुरियुनि में जे लाइ फ़ाइदेमंद न हो। फ़साद दुनिया में किथे बि न हूंदो आहे। हा। ऐं अल्ताफ़ हुसैन या त साईं सां तालुकात हुया, हुनजो एतिराम कंदो हो बिल्कुलु। बाद में अञा इहो फ़साद कर्फ्यू वग़ैरह बि हटी वियो, मामिलो थोरो सिधो थियो त जुलाई 17 1988 ते आफ़ताब शेख ते अटैक थियो, जंहिंमें हिकिड़ो काउंसलर मारिजी वियो। उन खां पोइ वरी फ़सादनि तेज़ी माना हुन में अची वई, ऐं कर्फ्यू बि लॻा। तंहिंखां पोइ मथां ज़ियाउल वारो इहो थियो त माण्हुनि इहो सम्झो त भई हाणे इहो वियो आहे, हिकिड़ो जज़ा टरी आहे, हाणे कुझु मामलात बहितर थींदा। 3 सेप्टेम्बर वारो सानियो थी वियो। तॾहिं किथे हो तव्हां? 1900 हैदराबाद। छा कंहिं महिल छा ॿुधो तव्हां? जुमे जो ॾींहुं हो, तॾहिं जुमो वीकली ऑफ हूंदो, सो घर हुयासीं। कंहिं अची ॿुधायो त बाबा वॾी फायरिंग थी आहे ऐं ॾाढा माण्हू बि आहिनि। बाबा कीअं थियो आहे, छा थियो आहे? न को टीवी, पोइ वरी BBC ते ॿुधोसीं। कुझु माण्हू मुख़्तलिफ़ गाॾियुनि में मुख़्तलिफ़ शहर जा मुख़्तलिफ़ गोल बिल्डिंग गाॾी खातो, तिलक चाढ़ी, हीराबाद, उहे लतीफ़ाबाद जा कुझु 7 नंबर ऐं ॿिया जिथे उर्दू स्पीकिंग मतिलबु आबादी उते इनडिस्क्रिमिनेट फायरिंग करे माण्हू मारिया अथनि। माना टारगेट न हो? टारगेट न हो, जेको आयो। ॿिए ॾींहं ते वरी न उन में सिंधी माण्हू बि क़त्ल थिया? सर माण्हू त जेके ज़िद में आया उन में सिंधी बि हुया, पर सची ॻाल्हि इहा आहे त
शहीदनि जो वॾो तइदादु वॾो अंग उर्दू उर्दू स्पीकिंग। स्पीकिंग जो, जेके बेगुनाह वीचारा, मतिलबु गुलाब पान हाउस हैदराबाद जे हीराबाद जो हिकिड़ो ज़बरदस्तु, उते हिकिड़ी शाम जो बैठक थींदी हुई, अच्छा, पाण में सभु वेहंदा, उते हिकिड़ो माहौल हिकिड़ो जुड़ंदो, सिंधी उर्दू सभु। सिंधी उर्दू सभु, उहे सभु जा सभु उते उन ज़िद में आया फायरिंग जी। ऐं गुलाब भाई उहो बि शायदि उन्हनि में जेको हुयो, जेके उते मौजूदु हुया उहे क़तलु थिया। तिलिक चाढ़ीअ ते बि जॾहिं तव्हां लहो था तिलिक चाढ़ी खां हेठि, त पोइ जेको चाट खाई रहियो हूंदो आहे, को चांहि पी रहिया हूंदा आहिनि, माण्हू वेठा हूंदा आहिनि। हाणे अॼु बि इहो जनरल माहौल आहे। असलम बेग अची वियो आहे न। हा बिल्कुलु, मिर्ज़ा असलम बेग उन वक़्तु आर्मी चीफ हुयो, ठीकु ऐं ग़ुलाम इसा ख़ान काइम मक़ाम सदर हो। सदर हो। ऐं पोइ बहरहाल उहो वरी पोइ ख़बर पई त साॻिए क़िस्म जो वाक़ियो कराचीअ में थियो आहे, जंहिंमें हिते वरी छा थियो? हिते त कराची जी त असां कोन हुआसीं, हैदराबाद में रहंदा हुआसीं, पर ऑलमोस्ट टारगेट करे उहो वरी बाक़ाइदा टारगेट करे सिंधी माण्हुनि खे जेके जेके माना हिते सिंधी मुआ। हिते सिंधी हुआ। बहरहाल हिकिड़ी मां त उनखे चवंदो आहियां त नफ़रतुनि जी दीवार भल, इन ते मूं हिकिड़ो आर्टिकल बि लिखियो हो कंहिं नंढड़े हिकिड़े अंग्रेज़ी मैगज़ीन में। हाणे 3 मई 3 सेप्टेंबर बि थी वई, 1 अक्टूबर थी वियो, अक्टूबर बि थी वियो, हा पोइ छा थियो? अॻियां हली कर्फ्यू ख़तमु थियो, मथां इलेक्शन अनाउंस थी वियूं, त इलेक्शन जो तारीख़ त ज़िया ॾेई वियो हो 16 नवंबर 1988, पर हुन गैर जमायती इलेक्शन जो ऐलान कयो, त बीबी साहिबा उन खे चैलेंज कयो सुप्रीम कोर्ट में। उहा पटिशन टेकअप थी सुप्रीम कोर्ट में जॾहिं ज़िया क़त्ल वञी चुको, ऐं पोइ सुप्रीम कोर्ट बीबी साहिबा जे हक़ में फ़ैसिलो ॾिनो त चूंडूं जमायती बुनियादनि ते थियणु घुरिजनि। अल्टीमेटली जेके थियूं चूंडूं, पर उन्हनि चूंडुनि खां पहिरीं हिकदमि IJI बि ठहंदे ॾिठीसीं असां, नवां इतिहाद। उहो कंहिं चयो मियां नवाज़ शरीफ़ ठाहियो। हा, इहो नव जमायती इतिहाद हुयो, IJI इस्लामी छा हुयो इतिहाद। केरु केरु? उन में मेन जमायतूं त नेशनल पीपुल्स पार्टी, जतोई साहब, मुस्लिम लीग, नवाज़ शरीफ़ महमद ख़ान जुनेजे खां बग़ावत करे अलॻि ग्रुप ठाहियो हो, उनजो नालो मुस्लिम लीग फ़िदा हुसैन ग्रुप। अॻूणो गवर्नर KPK, जुने साहब जी मुस्लिम लीग अलॻि हुई, उन्हनि वरी अलॻि सां इतिहाद कयो मौलाना नूरानी ऐं असगर ख़ान सां। उन जो इतिहाद हुयो पाकिस्तान अवामी इतिहाद। पीपुल्स पार्टी पंहिंजे अलॻि सीटुनि सां बीठी, ॿियूं जमायतूं, पर इहो इतिहाद माना मेन ठहियो। जमायत इस्लामी एज़ यूअल PNA वारी साॻियो किरदारु वरी उन्हनि जो मोटी आयो। पोइ इलेक्शन त थियूं। पोइ मौलाना फज़ल रहमान हो तॾहिं या मुफ्ती महमूद साहिबु हो? मुफ्ती महमूद जो त इंतकाल 1981 में थियो आहे या 82 में। मौलाना फज़ल रहमान हो, उन अलॻि हैसियत सां, मतिलबु जेको आहे IJI जो हिसो न? न IJI जो हिसो, IJI जो हिसो न मौलाना फज़ल रहमान थियो, न मौलाना शाह अहमद नूरानी थियो। वली ख़ान न थियो। न थियो। MQM जी पंहिंजी अलॻि शनाख़्त हुई। IJI में मेन जमायतूं इहे हुयूं, पोइ जमियत अहले हदीस बि हुयो, ॿियूं बि टांगा पार्टियूं खणी। पोइ थियूं इलेक्शनूं। पोइ इलेक्शन में खटी आई बीबी साहिबा लार्जेस्ट पार्टी हुई। ऐं मूं अॻु में बि हिकिड़े TV चैनल ते जॾहिं हीअ हाणे इलेक्शन खां पोइ त बाबा अक्सरत कंहिंखे त बीबी साहिबा खे 93 सीटूं हुयूं, ऐं सादी अक्सरत लाइ हुनखे वोट दरकार हुआ, त MQM उन वक़्तु सिंध में जेका आहे सेकेंड लार्जेस्ट पार्टी जे तौर ते आई, 13 सीटूं हुयूं उन वटि। पोइ बीबी साहिबा 9-0 ते अल्ताफ़ हुसैन जी ख़्वाहिश ते वई त आप हमारे ग़रीब खाने पे आए, जेको उन ज़माने में अख़बारुनि कोट कयो। 2 नवंबर 88 न फौरन इलेक्शन खां फौरन पोइ, माना 16 नवंबर ते थियो आहे, ऐं इहे मुज़ाकरात 16 नवंबर 88 ते इलेक्शन थियूं, ऐं उन खां पोइ हाणे 2 डिसंबर ते थी। तंहिंखां पोइ MQM बहरहाल उन मुज़ाकरात जे नतीजे में एग्रीड थी त असां पीपुल्स पार्टीअ जी अनकंडीशनल सपोर्ट कंदासीं मर्कज़ में ऐं सिंध में। त हाणे उन बीबी साहिबा वटि सादी अक्सरियत मिली वई। ग़ुलाम इसा ख़ान हुनखे वज़ीर आज़म नामज़द कयो, छाकाणि त उन वटि इहो वज़ीर आज़म नामज़द करण जो पावर हुयो सदर खे, त हू जंहिंखे चाहे हुनजे ख़्याल मुताबिक़
त जंहिं पार्टीअ या जंहिं शख़्स खे नज़र थी अक्सरियत अचे आहे, अक्सरियत उन खे हुकूमत ठाहिण जी दावत ॾी। 11 सालनि जी तवील राति खां पोइ ऐं यंग आहियां, 20 साल एज आहे मुंहिंजी। इहा वी अञा खुटे नथी। हा सर, टीनेजर्स। हा ग़ुलाम इसा ख़ान जी तकरीर ॿुधमि, जंहिंमें जंहिंमहिल हुन चयो त मैंने मोहतरमा बेनज़ीर भुट्टो को पाकिस्तान की वज़ीर आज़म नामज़द कर दिया है। तव्हां यकीन कयो त हालांकि आउं को पॉलिटिकली विक्टम बि कोन हुउसि या हुन झमुरे, पर मूंखे हिकिड़ो ईअं फील थियो त ॼण त मुंहिंजे मथां को वॾो भार हो जेको थियो, माना हिकिड़ो रिलैक्स अची वियो। ॾिस राति खुटी आहे, बाख फुटी आहे, तूं बि हुजी आहे, तूं बि ॾिसी आहे। इहो कंहिं शाइर चयो, मूंखे शाइर जी नालो यादि न आहे, पर नज़ीर अब्बासी यादि में कंहिं उहो शाइर अवामी आवाज़ में छपियो। उन राति उन शाइर निकियो त तूं बि हुजी आहे, तूं बि ॾिसी आहे, ॾिस राति खुटी आहे, बाख फुटी आहे। हाणे बीबी अची वई, बीबी साहिबु अची वई, मसालनि जा वरी। हाणे बीबी जी हुकूमत जेका आहे उहा आज़ादु हुकूमत ठही या मशरूत? ज़ाहिर आहे उनखे ग़ुलाम माना चयो आहे, इंटरव्यू ॾिनो आहे मिर्ज़ा असलम बेग, त मूं हुनखे घुराए चयो त हीअ शर्त आहिनि कहिड़ा? त फ़ौज में मुदाख़लत न कंदी आहे, ग़ुलाम ख़ारजा मामलात में तूं को बि तुंहिंजो अमल दख़ल न हूंदो। उहो केरु ॾिसंदो? उहो असां ॾिसंदासीं। मतिलबु ग़ुलाम इसा ख़ान खे सदर कर, कंटिन्यू। उहो ॾाढो होशियारु माण्हू आहे, तुंहिंजे वॾो कमु त छा आयो, न त मसइला पैदा कया। न पोइ सदर लाइ त MRD में त बेनज़ीर साहिबा जे हुन में तय थियो न त असां पंहिंजा माण्हू मुक़ररु कंदासीं। हा, पर हाणे इलेक्शन खां पहिरीं जी सूरत हाल ॿी हुई, इलेक्शन खां पोइ कंप्रोमाइज़ बीबी साहिबा कयो, जेको चयो थो वञे त उनजी खे न करणु खपंदो हो। नवाबज़ादो बीठो, नवाबज़ाद नसरुल्लाह ख़ान बीठो हो इलेक्शन में। थियणु त ईअं खपंदो हो त नवाबज़ादा साहिबु सदर थी वञे हा, पर हाणे हुन वटि अक्सरियत न। बसि हुकूमत में असां त इहो ॾिठो आहे त हुकूमत में अची वञण खां पोइ माण्हू जहिड़ो करे ॼार में फासी थो पवे, पोइ उन घेरे में अञा निकिरी थो सघे, न ई कुझु करण जी पोज़ीशन, बसि हुन में फतके थो। पा फतके थो। नाज़रीन, असांजूं ॻाल्हियूं इन रूबरू प्रोग्राम में जनाब फैज़ सिद्दीकी सां जारी आहिनि। हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ हाणे मोहतरमा जी पहिरीं हुकूमत ते ॻाल्हाईंदासीं। असां सां गॾु रहिजो।